नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मोरो खां ख़बर ॾींदा हलूं त मोरो में पाकिस्तान पीपल्स पार्टी तरफ़ां आगा सुराज दुरानी जे नेब तरफ़ां गिरफ़्तारी ख़िलाफ़ मरकज़ी सॾते तालका सदर दोस्त अली सोलंकी, सिटी सदर असदुल्ला कलोड़ो ऐं ॿियनि जी अॻुवाणी में लंजार हाउस खां एहतजाज रैली कढी वई, जेका क़ौमी शाहराह दादू चौक वटि पहुती, जिते धरणो हयो वियो। नेब PTI ख़िलाफ़ सख़्त नारेबाज़ी कंदे ॿिन्ही तरफ़नि खां क़ौमी शाहराह खे बंदि करे छॾियो। इन मौक़े ते अॻुवाण दोस्त अली सोलंकी, खान मोहम्मद ऐवान, असदुल्ला कलोड़ो ऐं ॿियनि चयो त लाक़ानूनियत जी हद हूंदी है, पर पाकिस्तान में इहो भी नाहे हली रहियो। मुल्क में बिटो निज़ाम हली रहियो। वफ़ाक़ में हिकिड़ो त सिंध में ॿियो निज़ाम है, जेको असां कंहिं सूरत में बर्दाश्त न कंदासीं। पाकिस्तान पीपल्स पार्टी जी क़यादत हमेशह सिंध जी आवाम ख़ातिर कुर्बानियूं ॾिनियूं। अहिड़ा केस दाख़िल थींदा रहनि था, पर हाणे इहो अमल कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कयो वेंदो। हिननि मुतालबो कयो त पाकिस्तान पीपल्स पार्टी चेयरमैन बिलाल भुट्टो ज़रदारी, को चेयरमैन आसिफ अली ज़रदारी, MNA फरियाल टारपुर, ज़िया अल हसन लंजार समेत आगा सुराज दुरानी मथां दाख़िल कयल कूड़ा केस ख़त्म कया वञनि। फौरी तौर ते असांजे स्पीकर आगा सुराज दुरानी खे आज़ादु कयो वञे, न त ॿी सूरत में सख़्तु एहतजाज कयो वेंदो। जॾहिं त एहतजाज धरणो 1 कलाक ताईं जारी रहियो, जंहिं बाद ख़त्म करे सुभाणे 10 वॻे ॿीहर धरणो जो ऐलान कयो वियो। वधीक ख़बरनि ऐं तफ़सील लाइ विज़िट कयो अवामी न्यूज़ फेसबुक पेज, YouTube पेज ऐं अवामी न्यूज़ वेबसाइट।